कंदकोट में सिंध के विरहांगे खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सिंध मोजी अमा के उनवान हेठ अकरम बाजकानी, पीरबख्श बालकानी, दीदार सब्जोई, सफीला सोरानी, असमतुल्लाह मलिक, शरबत निंदवानी, मुज्तबा शाह, गुलाम असगर सब्जोई, गुलाम हुसैन डहानी बेन की अगवानी में सिटी पार्क खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त अॼु असांजो सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंध दुश्मन अनासरनि जेका जंहिंजी सोच आहे त सिंध असां विरहाईंदासीं। असीं उन्हनि खे चऊं था त सिंध जो हर गैरतमंद पुट, धरती जो पुट सिंध विरहाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदो। असीं सभु धरती तां कुर्बान थी वेंदासीं, पंहिंजे सिरनि जा नज़राना ॾींदासीं। धरती जे इज़त जेका आहे कॾहिं बि सौदो न कंदासीं। अॼु असांजी ही हज़ारे माण्हुनि जी रैली हिकिड़े शार्ट जेका आहे मैसेज ते निकिती आहे ऐं असां ही धरती जा पुट असां पंहिंजे कराची जी खां वठी कश्मीर ताईं पंहिंजी धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, तहफ़ुज़ कंदासीं। अॻु बि माज़ी में बि कयो आहे, हाणे बि कंदासीं। ही सिंध जेका आहे सिंधी क़ौम जो आहे, जंहिंखे हिते रहणो आहे त सिंधी बणिजी रहणो। MQM जेको आहे सो वफ़ाक़ में वेठल PTI उहे बिल पेश करनि था पिया सिंध में जेको आहे सूबा ठाहिण जे लाइ। असां जेको मज़म्मत कंदे इन्हनि खे रद्द कयूं था। इंशाअल्लाह डॉक्टर कादिर मक्सी 26 तारीख़ खां वठी 3 तारीख़ ते जेको ऐलान कयो आहे। अॼु कंदकोट में ही हज़ारे नौजवान निकिता आहिनि। इंशाअल्लाह 3 तारीख़ ते असांजे हज़ारनि जे तादाद में काफ़िला वठी असां अची कराची निकिरंदासीं ऐं पंहिंजे धरती जो हिफ़ाज़त कंदासीं। कैमरा टीम सां गॾु नूर हसन सब्जोई, काश न्यूज़, कंदकोट।